जिले इंतजामिया मचारी पारा एसी ऑफिस आला न्यू में हारिंदा मसला ज़रई शुमारियात ज़रई कर्ज़न ऐं बेनज़ीर हारी कार्ड बाबति आगाही लाइ खुलियल कचहरीअ जो एहतमाम कयो वियो। उन मौके ते डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख, असिस्टेंट कमिश्नर हाला डॉक्टर मज़ाहिर अली बुरड़ो ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख ॿुधायो त 2 डिसंबर खां 15 जनवरी 2025 ताईं ज़रई ऐं मवेशियुनि जे शुमारियात जी शुरूआत कई पई वञे। जंहिं दौरान तरबियत याफ़्ता अमलो घर घर वञी डेटा गॾु कंदो त जीअं ज़रई शोबे जी मनसूबाबंदी लाइ दुरुस्त अंग अखर मौजूद हुजनि। डिप्टी कमिश्नर हारिन खे हिदायत कई त उहे कर्ज़नि लाइ लाॻापियल बैंकुनि या असिस्टेंट कमिश्नर जे ऑफिसनि सां राब्तो कनि या ऑनलाइन फॉर्म जमा कराइनि। इन खां अलावा डिप्टी कमिश्नर रेवेन्यू ऑफिसरनि खे सख़्तीअ सां हिदायत कई त हारिन जा मसइला तुर्त हल कया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची